कॾहिं PMSF मुख़्तलिफ़ क़ानून लागू करे सिंध जी तइलीम ते तजुर्बा करे तबाह कयो वियो आहे। ख़ुशूसी तौर ते सिंध जे प्राइमरी या उस्ताद जा जेके काफ़ी सालनि खां जेके अहम बुनियादी मसइला आहिनि जिन में असांजो प्राइमरी उस्ताद जो वॾी वॾो मसइलो आहे सर्विस स्ट्रक्चर। जेके नौजवान उस्ताद मेरिट ते भर्ती थिया 2002 में 2008 2010 2014-15 ऐं 2018 में उन्हनि सां इहा बेवाजिबी कई वई त उनजो 3 साल 4 साल पीरियड सर्विस में काउंट न थी सघियो। उनखां पोइ सिंध जी स्कूल जी एॾी वॾी बदतर हालत आहे जंहिंमें तव्हां सॼी सिंध घुमी ॾिसंदो ऐं सॼी सिंध हलंदो या त इहे ख़ुशहाल सिंध जा अहिड़ा स्कूल हूंदा जा। पूरे पाकिस्तान में तइलीमी निज़ाम या तइलीमी सहूलियतूं सिंध खां 100 दफ़ा वधीक बहितर आहिनि। असांजे प्राइमरी स्कूलनि में न बिल्डिंगुनि न मासूम ॿारनि खे वेहण जे लाइ फर्नीचर आहे न किताब मुहैया आहिनि। मक़सदु जेका बि अरबों रुपए जी बजट अचे थी उहा ख़बर न आहे कॾहिं थी वञे, पर सिंध जा स्कूल वीरनि लॻा पिया आहिनि। ऐं अहिड़ियूं ग़लति पॉलिसियूं 5 स्टार होटलनि में वेही प्राइमरी स्कूलनि ते प्राइमरी तइलीम ते प्राइमरी उस्ताद ते मड़ी थो वञनि, जिन सां सिंध जी तइलीम जो वॾो नुक़सानु थियो आहे। गुज़ारिश कंदो वञा त तव्हां ॾिठो हूंदो त हाणे जॾहिं पुराणो तइलीमी निज़ाम हुयो, सुपरवारी निज़ाम जेको हुयो उहो हिन निज़ाम खां 1000 दफ़ा वधीक बहितर हो। ऐं फज़लुल्लाह पीचो जेको असफ अली ज़रदारी जो भेणियो आहे उहो जॾहिं आयो त हुन अहिड़ियूं पॉलिसियूं लाथियूं, ख़बर आहे छो त जंहिंसां सिंध जी तइलीम जी तबाही शुरूआत थी। अॻे असांजा तव्हां यादि हूंदो त प्राइमरी स्कूलनि में जेके इम्तिहान थींदा हुआ, इम्तिहान वारो ॾींहुं असांजे लाइ ईद जो ॾींहुं हूंदो हुयो। सुपरवाइज़र ईंदो हुयो, नवां कपिड़ा ॿार पाईंदा हुआ, पहिरीं ॿिए टे चौथी 5 दर्जे जी इम्तिहान बाक़ाइदा थींदो। हींअर उहो इम्तिहान ख़तमु थी वियो आहे, केरु कोन थो वठे, ऑटोमेटिक उस्ताद मां प्रोमोट करियो। पर हिकिड़ी ॼाणी वाणी सिंध जी तइलीम खे सिंध खे नुक़सानु ॾिनो पियो हुजे ऐं सिंध जे उस्ताद खे नुक़सानु ॾिनो पिए। इन में असां बि क़सूर वारा आहियूं। जेके असांजा सिंध जा प्राइमरी उस्ताद आहिनि उन्हनि खे शाबस हुजे जिन जेको ज़ुल्म त सहनि था पर ज़ुल्म जे ख़िलाफ़ उथण जे लाइ तयारु कोन्हनि। असांजी 3 महीना पहिरीं सूबाई वज़ीर तइलीम सां मुलाक़ात थी, जंहिं चयो त हाणे आउं सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे 20 ग्रेड ॾींदुसि। असांजो बाबा 20 ग्रेड ते पंहिंजे 17 त ॾियो त जीअं सिंध जे उस्तादनि खे ख़बर आहे, साफ़ खे ख़बर आहे त 2017 में असां सिंध जे उस्ताद जे हक़नि जे लाइ भिट धणीअ खां प्यादल लांग मार्च शुरू कयो। उन तहरीक जे बदिरे सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे 100 स्केल मिलियो ऐं 22,000 उस्ताद रेगुलर थिया। हींअर बि असां कोशिशि कई आहे, छो त जेको असांजी मर्कज़ी भाॼी हुई या जेके तिलकनि जूं भाॼियूं हुअनि या ज़लनि जूं भाॼियूं आहिनि, उन गुज़िरियल 4 सालनि में सिंध जे उस्तादनि जो को बि मालिकी न आहे की, बल्कि उन्हनि पंहिंजा घर भरिया आहिनि। उन्हनि तइलीम नुक़सानु कयो, सिंध जे प्राइमरी उस्ताद जो नुक़सानु कयो आहे। पोइ मूं कोशिशि कई पंहिंजे वणा त मिनिस्टर साहिब सां मुलाक़ात करे सेक्रेटरी सां मिली करे असां उस्ताद जी मालिकी करियूं। त उन मुंहिंजे मिनिस्टर साहिब जी इहा हिकिड़ी महिरबानी थी त असां जॾहिं 3-4 मीटिंगूं कई, उन में प्राइमरी उस्ताद जो जेको सर्विस स्ट्रक्चर ऐं हिकिड़ो वाहिद हिकिड़ी अजीब ॻाल्हि तव्हां ॿुधंदो सिंध जा माण्हू त सिंध जा लॻभॻि 40 डिपार्टमेंट आहिनि, सूबाई डिपार्टमेंट आहिनि, पर वाहिद प्राइमरी उस्ताद आहे जंहिंजो मुस्तक़बिल सर्विस स्ट्रक्चर आहे ई कोन। वठे वालो आहे उनजो 8 सालनि खां 10 साल में प्रोमोशन थो थी वञे, क्लर्क थो थिए, क्लर्क खां पोइ वरी सीनियर क्लर्क, पोइ वरी सुपरिटेंडेंट, ईअं माना 17-18 ग्रेड ते वञे थो। पर प्राइमरी उस्ताद जेको क़ौम जी तक़दीर वधाइण हिकिड़ो पहिरियों ॾाको आहे। पूरी दुनिया में प्राइमरी उस्ताद खे वॾियूं सहूलियतूं आहिनि, पर वाहिद सिंध जो प्राइमरी उस्ताद उहो अताबी अज़ामी आहे। उन में वॾो सबबु आहे त उन जे असीं पाण ज़िम्मेवार आहियूं त असां पंहिंजे हक़नि जे लाइ उथण जे लाइ तयारी करियूं। त असां पहिरियों दफ़ो असां सर्विस स्ट्रक्चर जी समरी ठाराई ऐं जेके उस्ताद 2002, 10, 14, 18 में भर्ती थिया उन्हनि जी डेट ऑफ अपॉइंटमेंट खां रेगुलर करायूं। ऐं जेके उन जी समरी हाणे फाइनेंस खाते में असां मोकिलाए छॾी आहे। सेक्रेटरी साहिब, मिनिस्टर साहिब पंहिंजे महिरबानी करे पहिरियों दफ़ो माना
जेका असांजी मुतालिमी जी समरी माना इहो हिकिड़ो पहिरियों ॾाको आहे सीढ़ी जो पहिरियों ॾाको आहे उहो अलाह ताला खे असां क्रॉस कयो वियो आहे त वरी फाइनेंस डिपार्टमेंट वारनि प्राइमरी उस्ताद जा जेके अहम मसइला आहिनि जिते ॿुधाईंदा था अरबे रुपया पोइ अञा मास्तरनि ते ख़र्चु थींदा बाबा को बि अरबे रुपया ख़र्चु कोन थींदो असां ऑलरेडी सीनियर उस्ताद 16 ग्रेड में असांखे 70 मिलंदो हिकिड़ी इंक्रीमेंट मिलंदी ॿियो त वॾो मसइलो न आहे बाक़ी हा जेके उस्ताद इनिशियल अपॉइंटमेंट खां रेगुलर थींदा इहो उन जो हक़ आहे बुनियादी हक़ आहे जे ॿियनि सूबनि खे उहो हक़ मिले त भला सिंध जे सूबे छो न मिले ऐं ॿियनि ख़ातिर में तव्हां सभिनी खे मुक़ररु तारीख़ खां पको था करे त प्राइमरी उस्ताद ग़रीबी घणो थो कयो आहे उहे बि 22,000 प्राइमरी उस्तादनि छा पोइ हुजे उहे घरनि में माचका वेठा आहिनि उथे लाइ तयारी कोन्हनि ऐं उनजे लाइ समरी फाइनेंस डिपार्टमेंट उन ते ऑब्जेक्शन लॻायो आहे असां ॿियो त को हाणे आहे कोन जो सिफ़ारिश या को अरबों रुपया ॾियूं हुनखे जो पैसो ॾियूं असां वटि पंहिंजो हिकिड़ो जाइज़ हक़ आहे जेको असांजे आइन में मिलियल आहे त असां पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ु बुलंद करियूं इनशाला 10 फरवरी कराची में सिंध जा हर प्राइमरी उस्ताद हिन दफ़े हर प्राइमरी उस्ताद खे उते अचणो पवंदो निकिरणो पवंदो न त सिंध जा प्राइमरी उस्ताद सिंध जा स्कूल सम्झो त ख़तमु थी वेंदा तव्हांजे मथां इहे रोज़ु रोज़ु नवां कानून लागू थींदा ख़ासि करे नौजवान उस्ताद हे असां चइनि कुझु ॾींहंनि खां पोइ रिटायर थींदासीं हे असां नौजवान उस्तादनि खे चऊं था तव्हां अॻियां अचो हे तव्हांजो प्रमोशन 20 ग्रेड में वेंदो माना 17 खां 20 ताईं मिनिस्टर पाण वाइदो कयो इनशाला आज़ान अची वई आहे त जेके मसइला आहिनि उहे जदोजहद खां सवाइ हल कोन थींदा तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जी उस्ताद